जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ठटे कराची मेन नेशनल हाईवे ते, जिते चैम्बर ऑफ ज़राअत एग्रीकल्चर एवान एग्रीकल्चर जे तरफ़ां जेको आहे सो एहतजाज कयो पियो वञे, जॾहिं त ज़िले में पाणी जी मुसलसिल जेको हथरादी बहिरान पैदा कयो वियो आहे। तंहिं ख़िलाफ़ अॼु ज़िले ठटे जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एहतजाज कया पिया वञनि। हिते जेको आहे सो आबादगार अॻवान ज़िले सदर शाहनवाज़ बुरुई असां सां गॾु मौजूदु आहे। वधीक कोशिशि कंदासीं त अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन हवाले सां हिन जो छा चवणु आहे। मेहरबानी कादरी साहब, ही एहतजाजी धरणो चैम्बर ऑफ एग्रीकल्चर एवान ज़राअत जे तरफ़ां है। ही मुसलसल 2 महीननि खां असांजे ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि, असांजा जानवर मरनि पिया, असांजे मस्जिदनि में पाणी न आहे, असांजे घरनि में पाणी न आहे। तव्हां सिविल सोसाइटी ऐं प्रेस क्लब जा दोस्त सभु इन्हनि खां वाक़ुफ़ु आहियो। असां सां वॾो ज़ुल्म आहे। असांजो 1 पॉइंट एजेंट आहे। असांजो पाणी असांखे शाखनि में ॾिनो वञे, पाणी असांखे शहरनि में ॾिनो वञे, पाणी असांखे सोसाइटियुनि में ॾिनो वञे। असांजा माल मरनि पिया, जानवर मरनि पिया। इन्हनि जे लाइ पाणी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। जेकॾहिं असांजो पाणी जो मसइलो हल कनि था, 1 पॉइंट एजेंट आहे, पाणी असांखे ॾे। असांजो यही चवणु आहे त मकरी अवाम के मुसलसल पानी महीने का पानी बंद है। ऐं ठठई में पानी अदा मोहम्मद मेमन तार के नाज़म ठठई अवाम के पानी मुयसर करे पियो। अॼु ही जेके एहतजाज थियनि पिया, ये मुसलसल जायज़ एहतजाज आहिनि। हींअर बि कोटड़ी बोलड़ी बाईपास में इन्हनि कास्करी बिरादरीन पानी जे फेवर में एहतजाज कयो आहे। ऐं हिते जेका इंतज़ामिया वाइदो कयो हो त असीं किंजर मां लाइन कढी मकली अवाम के पानी ॾींदासीं, पर हिते असांखे पानी जी का बि सहूलियत कोन्हे। ऐं अहिड़े महांगाई जे दौर में, फाका कशी जे दौर में 5000 4000 टैंकर पियो लहे। त जेकॾहिं पाणी बंदि कयो वियो हो त इंतज़ामिया जो कमु हो त पहिरीं हिन अवाम खे का फैसिलिटीज़ ॾींदा। जेके पाण खे जमूरियत जा दावेदार था सॾाइनि, इहा जमूरियत कोन्हे, इहा दहशतगर्दी आहे। तंहिंजे करे असां इहो गुर था करियूं त पाणी असांजो जियापो आहे, पाणी असांजी ज़िंदगी आहे। पाणी असांजे फसल आरी तबिके, मज़दूर तबिके खे ऐं फसलनि खे नुक़सानु थियो आहे। असांखे पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में इहो असांजो एहतजाज जारी रहंदो जेसीं ताईं को असां सां इंतज़ामिया अची ॻाल्हियूं करे। ऐं उन खां पोइ 25 तारीख़ असांजो N3 खां एहतजाज रैली आहे, उहा बि हैवी ट्रांसपोर्ट जे ख़िलाफ़ ऐं पाणी जे ख़िलाफ़ बि एहतजाज रैली निकिरंदी।